जी हाँ, इन वक्त मौजूद आया ठटे जी गार मसाण ते। इन वक्त ॾिसो पिया त गार मसाण जो मंज़र, त गार मसाण मुकमल तौर ते सोकड़ जो शिकार है। इन वक्त पानी जो हिकिड़ो फुड़ो मौजूद ना है, जंहिं करे जेके हिते पसगरदाई में ज़मीनूं आहिनि, जेको सारियाल जो फसल है या टमाटर जो फसल है या उन सां गॾु जेके फसल आहिनि उहे मुकमल तौर ते सोकड़ जो शिकार बणिजी विया आहिनि। ठटा नाली, गार मसाण, गार माछी, गार मांदा हाला, गार बगाड़, गार पीरे जो ॻोठ समेत केतिरियूं नंढियूं वॾियूं शाखूं जेके आहिनि मुकमल तौर ते जेको सुकी वियूं आहिनि ऐं जेके उन जा पसगरदाई वारा इलाइक़ा आहिनि जिते फसल आहिनि उहे पिणु सोकड़ जो शिकार थी विया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त कींजर ढंढ जेकी ठटे लाइ तामीर कई वई हुई, उन मां हिन वक़्तु ठटे जे शाखुनि ऐं बिराजनि खे पाणी फराहम न पियो कयो वञे, जंहिंखां पोइ इहे जेकी सूरताल पैदा थी आहे। इहो पिणु तव्हांखे आगाह कंदो हलां त कींजर ढंढ मां रोज़ानो कराची खे 500 क्यूसिक पाणी फराहम करणो हूंदो आहे, पर हिन वक़्तु हालत इहा आहे त रोज़ानो 2500 क्यूसिक कराची खे पाणी फराहम कयो वञे थो। पर जेके ठटे ज़िले जा माण्हू जेके कींजर ढंढ ते मालिकी जो हक़ रखनि था, उन्हनि खे जेको सो कींजर ढंढ मां पाणी फराहम न थियण खां पोइ समूरी शाखूं सोकड़ जो शिकार बणिजी वियूं आहिनि ऐं जेकी आबादी आहे उहो मुकमल तौर ते नेस्त ऐं नाबूद बणिजी वई आहे। जी।